मारे भरन वारी लाचरी मारी मटन वारी अला मारी मारिस तुझे मिहणन मारी मारिस। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु ठटे शहर में मौजूदु आहियूं ऐं ठटे शहर में वाक़ई सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी जी औताक जे पुठी पासे उन आवाज़, उन सोज़, उन दर्द भरे रागी रागियाणी माई सुखा जे घर में मौजूदु आहियूं। माई सुखा अॼु खां 4 ॾहाका अॻु न रुॻो ठटो पर लाड़ी ज़िलनि सां गॾु सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में केसट जी फ़नकारनि तौरु ॼाती ऐं सुञाती वेंदी हुई। ऐं हिन वक़्तु माई सुखा जी ज़िंदगी कीअं पई गुज़रे ऐं हिन वक़्तु हूअ पंहिंजी ज़िंदगी कीअं पई घारे, अचो त उन सां ॻाल्हि ॿोल करियूं। अबा मुंहिंजो नालो सुखा आहे। मूं जॾहिं भुटो मरी वियो तॾहिं ॻाइणु शुरू कयो। तंहिंखां पोइ मूंखे दुनिया चाहींदी हुई ऐं कराची हैदराबाद हेॾां होॾां सभिनि जॻहियुनि ते वयसि, पराड़गढ़ सिजावल हेॾां होॾां ॻायो। जी जी हा ॿुधाए। हा ॻायो मुल्कनि में ॻायो, दुनिया मूंखे चाहियो। हाणे अमा जॾहिं अॻु में तूं जॾहिं ॻाईंदी हुईं तॾहिं ज़ाहिर आहे तोखे माण्हू ॿुधंदा हुआ, पोइ माण्हू छा चवंदा हुआ? माण्हू चवंदा हुआ त असां कैसेटूं करे ॾे, पोइ कैसेटूं कयूं, पोइ कैसेटूं हलियूं। कैसेटूं किथे किथे तो भरायूं? सकरंड में भराई हुयमि, मीरपुर में भराई हुयमि, कराची में भराई हुयमि, सिजाल में भराई हुयमि। उन्हनि में तुंहिंजा गाना कहिड़ा कहिड़ा हूंदा हुआ? ओ मिठी मारी भरन वारी लाचरी मारी मटन वारी अला मारी मारिस तुझे मिहणन मारी मारिस अला तुझे तानन लिखे लाऊं लाई विलातन सां लड़ लिखे लाऊं लाई विलातन सां जियारे शाल मिला मारन जियारे शाल मिला सांगन। अच्छा, नूर बानू माना हुई तुंहिंजे दौर में हुई जॾहिं तो ॻायो भुटे जे दौर खां पोइ? भुटो जॾहिं शहीद थी वियो पोइ नूर बानू खे आउं ॿुधंदी कोन हुयसि। हा अच्छा, पोइ अला वसाई? अला वसाई ॿुधंदी हुयसि। कीअं हुई अला आवाज़? कीअं हो आवाज़? प्यारो हुअसि। तोखे वणंदो हो? हा बिल्कुलु। अने सां जोखियो वॼाईंदो पंहिंजो। हा। अच्छा अमा, जॾहिं तूं ॻाईंदी हुईं तूं माना पंहिंजी महफ़िलूं जॾहिं मचाईंदी हुईं तॾहिं तोखे माण्हू त इलाही ज़ाहिर ॿुधंदा हूंदा? हा इलाही ॿुधंदा हुआ। हा भाउ मूंखे ॿुधंदा हुआ, मूंखे वठो वेंदा हुआ। हा भाड़ा ॾियो वठो वेंदा हुआ मूंखे। हिननि जो मुतालबो आहे त हिन जी वायर कई वञे, हिन जी सहायता कई वञे, हिननि खे वज़ीफ़ो ॾिनो वञे त माई सुखा पंहिंजे बचनि सां जेका बि ज़िंदगी आहे 90 सालनि जी ॼमारे में हिन जी जेका उमिरि हाणे रही आहे उहा सुखी हिसता बि गुज़ारे सघे। कैमरामैन शमीर समेजो सां गॾु इस्माइल मेमण, टाइम न्यूज़ ठठो।